अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां जी मेज़बान संजा सैयद अमानी सी रहियो प्रोग्राम वॉर्म होल। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सिंध में जेके तालीमी इशूज़ आहिनि, तालीमी निज़ाम किथे बीठल आहे, छो जो तालीम कंहिं बि मुआशरे जो अहम जुज़ आहे। तालीम सां ई शऊर अचे थो ऐं इंसान ठहे थो। असांजा जेके नौजवान आहिनि, सिंध जा नौजवान, उहे रोडनि ते नज़र अचनि था, हर ॿिए ॾींहुं एहतजाजनि में नज़र अचनि था ऐं उन खां पोइ जॾहिं उहे एहतजाज कनि था त उन्हनि जा जेके मुतालबा आहिनि उहे नथा मञिया वञनि। उन्हनि ते जेके FIRs कटियूं वञनि थियूं, उन्हनि ते केस दाख़िल कया वञनि था। जेकॾहिं उन्हनि जे मुतालबनि जे तरफ़ ॾिसूं, हिकु तरफ़ त असां तालीमी निज़ाम जी बहितरी चाहियूं था, उन जी ॻाल्हि कयूं था। असांजा जेके मिनिस्टर्स आहिनि उहे तालीम जे निज़ाम जी बहितरी जी ॻाल्हि कनि था ऐं ॿिए तरफ़ जॾहिं उहे नौजवान रस्तनि रोडनि ते एहतजाज कनि था, पंहिंजी मुतालबनि जी मञता जी घुर कनि था, त उन्हनि ते केस दाख़िल कया वञनि था, उन्हनि खे हिरासा कयो वञे थो। त असांजे मुस्तक़बिल असांजो जेको जेका सिंध आहे, जेकॾहिं असां ॾिसूं त उन्हनि जो जेको नौजवान आहिनि उहे कहिड़े तरफ़ वञनि पिया ऐं हीउ जेको समाज आहे उन में जेको तालीमी निज़ाम आहे उहो आख़िर स्टूडेंट्स खे कहिड़े तरफ़ वठी वञे थो। छो जो जॾहिं असां तालीम जी बहितरी जी ॻाल्हि कयूं था त जिते AI जो दौरु आहे, जिते दुनिया में मॉडर्न खां मॉडर्न टेक्निक्स यूज़ कयूं वञनि थियूं, डिजिटल सॼो निज़ाम थी वियो आहे ऐं मॉडर्न दुनिया में जेकॾहिं तव्हां वञी ॾिसो त उते तव्हांखे अहिड़ियूं शयूं नज़र ईंदियूं ऐं प्रैक्टिकल बेसिस ते तालीम ॾिनी वञे थी। उते अॼु बि असां वटि जेकॾहिं आउं सिंध जी ॻाल्हि कयां त उते निज़ाम ऐं जेको निसाब आहे, निज़ाम बि जेको शुरू खां हलंदो अचे थो उहो ई आहे। निसाब जी ॻाल्हि कयां त उहो बि कोटी 40 साल 50 साल पुराणो ई असां ॾिसूं था, उन में का तब्दीली, का बहितरी नथा ॾिसूं। ज़ाहिर आहे जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि, हर वालदेन जेके आहिनि चाहिनि था त उन्हनि जो ॿारु सुठे खां सुठी तालीम पिराए ऐं अॻियां खां अॻियां वधे, पंहिंजो मुस्तक़बिल संवारे, पर प्राइवेट स्कूल्स अफोर्ड नथा करे सघनि। सो जेकॾहिं असांजो तालीमी निज़ाम गवर्नमेंट जो असां ॾिसूं त उहो केतिरो पुठिते पयल आहे। उते उहो ई निसाब इस्तेमालु कयो वञे थो, प्रैक्टिकल वर्क नथो करायो वञे। छो जो जेकॾहिं असां ॿाहिरि जे स्कूल्स जी ॻाल्हि कयूं या असां पंहिंजे सूबे खां बि ॿाहिरि जी ॻाल्हि कयूं, पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं, त उते बि तालीमी निज़ाम केतिरो बहितर आहे। पर असांजो सिंध जो जेको तालीमी निज़ाम आहे उहो बहितरीअ तरफ़ आख़िर छो नथो वञे। जेकॾहिं असां IBA टेस्ट पास जेके साइंस टीचर्स आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कयूं त उन्हनि जो एहतजाज बि जारी आहे। उन्हनि में 55 जेके मार्कूं आहिनि, उन्हनि खे 55 मार्कूं सिक्योर कयूं आहिनि। उन्हनि उम्मीदवारनि खे हींअर पास कयो वियो आहे। उन्हनि खे ऑफर ऑर्डर, उन्हनि जो एहतजाज हुयो, जंहिंखां पोइ उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾियण जो चयो वियो आहे। पर जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पिया त भई असांजो जेको स्टूडेंट्स आहिनि, जेके ॿार आहिनि, उन्हनि जो तालीमी निज़ाम बहितर हुजे ऐं उहे बहितरीअ तरफ़ वधनि त छा उहे जेके 40 मार्कूं खणनि था, 55 मार्कूं खणनि था, उहे अॻियां वञी करे तालीम जे निज़ाम में का बहितरी आणे सघनि था, या जेके ॿार आहिनि उन्हनि लाइ को बहितर कमु करे सघनि था, या जेके हार्ड एरियाज़ में मार्क्स रखियूं वञनि थियूं, 33 मार्कूं रखियूं वञनि थियूं, छा उहे स्टूडेंट्स अॻियां वञी करे बहितरीन टीचर्स साबित थी सघनि था, पंहिंजे स्कूल जे निज़ाम खे बहितरीअ तरफ़ वठी वञी सघनि था। उन्हनि जूं एफर्ट्स छा हूंदियूं, इन सॼे बारे में पाण ॻाल्हाईंदासीं ऐं इहो बि ॻाल्हाईंदासीं त जेके स्टूडेंट्स, जेके उम्मीदवार रोडनि रस्तनि ते एहतजाज कनि था, छा उन्हनि जो जेको एहतजाज आहे उनजो जाइज़ो वठंदासीं त उहो जेके उहे सही आहिनि ऐं हुकूमत उन्हनि जे मुतालबनि जी जेको मञता जी तरफ़ वञे थी, नथी वञे, उन्हनि जा मुतालबा मञे थी। इन सॼे शयुनि जे बारे में अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जाइज़ो वठंदासीं ऐं उन लाइ असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि जेके एजुकेशनलिस्ट आहिनि ऐं तालीमदान आहिनि, दीदार हुसैन लिगारी, जेके पास टीचर्स हुया, उन्हनि में उन्हनि जा अॻवान आहिनि। उन्हनि खां सवाल कंदासीं, उन्हनि खां पुछंदासीं त हीउ जेको प्रोटेस्ट हले थो उहो केतिरनि ॾींहंनि खां जारी आहे ऐं इन प्रोटेस्ट में अॻियां का अॻभराई थी सघंदी, हू छा था उमेद रखनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हीउ जेको प्रोटेस्ट हले पियो, अव्हां उनजी अॻवानी कयो पिया, उनखे कीअं था ॾिसो, केसि ताईं इहो हलंदो ऐं इन जा नतीजा छा मिलंदा? जी मैडम, मसलो इहो ई आहे त जॾहिं तालीम खाते जेको आहे न हिकिड़ो नाक़िस पॉलिसी ठाहिण जोड़े करे, मतिलबु हिकिड़ो हार्ड एरिया, सॉफ्ट हार्ड, मतिलबु 32 वारनि खे 33 वारनि खे उन्हनि खे हार्ड एरिया में डिक्लेयर करे उन्हनि खे जेको आहे मास्टर भर्ती कया विया। हाणे तव्हां ॾिसो था पिया, मुसलसल असां तक़रीबन 5 सालनि खां रोडनि में एहतजाजनि में असां जेको आहे मुसलसल माना एहतजाज करे रहिया आहियूं।
ऐं उन खां बावजूदि एतिरियूं मुलाक़ातूं कयूंसीं, कोर्ट बि डिसीशन ॾिनो त बाबा जॾहिं तव्हां हिकु सिंध आहे त ॿिटो निज़ाम छो बणाए वेठा आहियो, जॾहिं हिकिड़ो ई निज़ाम तव्हांखे ठाहे करे सभिनी खे हिक ई बुनियाद ते सभिनी खे मास्तर भर्ती कया वञनि। हाणे जो तव्हां ॾिसो था जेके जूनियर साइंस ऐं अर्ली चाइल्ड वारा जेका 55+ में जेको आहे हींअर जेका इजलास में 10 तारीख़ जेको कयो वियो उन में बि अर्ली चाइल्ड ऐं साइंस वारनि खे 55 में जेको आहे चए थो खणंदा ॿिया बि एतिजाज कनि था पिया, जेके अर्ली चाइल्ड वारा सॼी 40+ वारा ऐं 50+ वारा उहे बि घुर करे रहिया आहिनि त असांखे बि कयो वञे। हाणे जॾहिं सिंध में इहे पॉलिसियूं जेके मुसलसल गैर जानबदार जेके तालीम खाते जेके कयूं आहिनि, पहिरीं बि मास्टर जेके 2021 में IBA जे थ्रू 55% में उन ते पॉलिसी कई, पोइ काबीना में खणी आया, पोइ 40% में खणी आया। उन खां बाद हिकिड़ी काबीना में वरी पॉलिसी ठाही वई हार्ड एरिया जेके थाणा मुलाक़ात कई विया, जेके जामशोरे जा इलाइक़ा थी विया। अवां खां पुछां त अवां जो ताल्लुक कहिड़े एरिया सां आहे? मुंहिंजो डिस्ट्रिक्ट सांगड़ तालुका शहदादपुर सां आहे। ठीकु आहे। उन एरिया सां आहे, मुंहिंजो सांगड़ ज़िलो आहे। जी। ऐं सॼे सिंध में जेके मतिलबु जेको आहे जेके नज़रअंदाज़ कयो वियो आहे, मुसलसल असां रोडनि ते एहतिजाज में आहियूं ऐं काफ़ी दफ़ा असां प्रेस क्लब कराची में ऐं CM हाउस तरफ़ बि असां एहतिजाज काफ़ी कया आहिनि। असांजे मथां FIR बि कटिजी वियूं आहिनि, FIR बि दाख़िल थी चुकियूं आहिनि, असांखे अरेस्ट कयो वियो साथियुनि समेत ऐं उन नियाणियुनि ते तशदुद कयो वियो। सिंध असेंबली जे आॾो नियाणियुनि खे जेको आहे रवाला था विया पुलिस जे, मतिलबु जेको हिकिड़ो माना मेल जेको पुलिस आहे, लेडीज़ पुलिस जो हुन हक़ आहे न, त हुननि छा कयो त माना नियाणियुनि ते तशदुद कयो वियो। एतिरे क़दुरु असां रोडनि ते पोइ बि साईं सरदार अली शाह साहिबु काफ़ी दफ़ा दिलासा, कॾहिं मोहतरमा जी मज़ार ते, कॾहिं कहिड़े हंधि चवंदा बाबा असां तव्हांखे कैबिनेट में खणी ईंदासीं, अप्रूवल कंदासीं। ऐं साईं सरदार अली शाह साहिबु मूंखे हिकिड़ो कैबिनेट अप्रूवल करण जे लाइ मूंखे हिकिड़ो लेटर बि ॾिनो त बाबा तव्हांखे जेको आहे असां हीअं काबीना में खणी वेंदासीं, हुन में अप्रूवल कराए ऐं तव्हांखे पास कयो वेंदो। उन खां बावजूदि त उहे ॻाल्हियूं उते ई रहिजी ताईं असां रोड ते एहतिजाज में हाणे आहियूं। असां इनशाला वरी बि पुरमन तरीक़े सां कराची जो CM हाउस तरफ़ असां पुरमन तरीक़े सां वरी मार्च कंदासीं, एहतिजाज कंदासीं। जेसीं ताईं नौजवाननि खे हक़ नथो मिले तेसीं ताईं असां रोडनि ते एहतिजाज कंदा रहंदासीं। जेकॾहिं तव्हां खां हाणे इहो पुछे त तव्हांजो मुतालबो छा आहे हुकूमत खां, तव्हां छा था चाहियो? मुतालबो इहो ई आहे हुकूमत सिंध खां त जॾहिं तव्हां हार्ड एरिया हिकिड़ो निज़ाम ठाहियो आहे, तव्हां अधु सिंध खे तव्हां ॾेई छॾी आहे, मास्तर भर्ती थी चुका आहिनि, ॿियो बाक़ी अधु सिंध खे तव्हां नज़रअंदाज़ कयो आहे, उन्हनि खे बि ॾेई छॾियो पॉलिसी आणी करे जोड़े करे 33 ते हिकिड़ो ई कानून ठाहे करे मास्तर भर्ती कया आहिनि। हालांकि स्कूल बि काफ़ी तादाद में पूरे सिंध में बंदि पियल आहिनि ऐं उते मास्तरनि जी खोट बि आहे। असां वटि त सीटूं डिस्ट्रिक्ट सांगड़ ऐं मुख़्तलिफ़ अहिड़ा डिस्ट्रिक्ट आहिनि जेके 40+ वारा क्लियर थी चुका आहिनि, अपॉइंटमेंट थी चुका आहिनि। हाणे उन बाद में उन्हनि जा एतिरी सीटूं काफ़ी तादाद में असां वटि मौजूदु पिया आहिनि जेके 33 वारा आसानी थी वेंदा। ठीकु आहे। जेकॾहिं अवां खां इहो पुछो वञे त तालीम जो जेको निज़ाम आहे उहो बहितर नथो थिए ऐं उन जा छा कारण आहिनि, उन ते छो नथो केरु ॻाल्हाए? त तालीम त मैडम मसइलो इहो आहे त ॾिसो था, पाण ॾिसो था 28, 27 इहे 32 वारनि खे खयो वियो आहे। हीअं जो तालीम IBA जे थ्रू जेका टेस्ट कनेक्ट थी आहे उन में त ॾिसो सभु ग्रेजुएशन ऐं जेके BEd MAd ऐं तालीम याफ़्ता जेके बि नौजवान ऐं नियाणियूं असांजी भेनरूं आहिनि उहे पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि। मूं वटि तालीम मां हिकिड़ो IT कोर्स बि मुंहिंजो थियल आहे ऐं डिप्लोमा मुंहिंजी कंप्यूटर में थियल आहे, मुंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे, कंप्यूटर डिप्लोमा अलॻि थियल आहे, त पढ़ियल लिखियल आहिनि सभु मुतासिर असां रोडनि ते एहतिजाज करे रहिया आहियूं। हुकूमत खे अवां छा सलाह ॾींदा त नौजवाननि लाइ कीअं बहितरी आणे, उन्हनि खे छा करणु खपे? हुकूमत खे इहो ई करणु खपे त जेका नौजवान जेके 2021 खां रहिजी चुका उहे रहिजी थी चुका आहिनि, ईअं दुबारा हू टेस्ट में नथा वेही सघनि। इहे हुकूमत खे अपील कंदासीं, घुर बि इहा कंदासीं त 33 जेके बि आहिनि नौजवान आहिनि उन्हनि खे मौक़ो ॾिनो वञे। इनशाला जीअं तव्हां हार्ड एरिया में मास्टर पढ़ाए रहिया आहिनि उन्हनि खे बि तव्हां मौक़ो ॾिनो आहे त पोइ साफ़ वारनि जे अधु सिंध खे छो नज़रअंदाज़ कयो? उन्हनि खे बि खयो वञे न, हिकिड़ो निज़ाम ठाहे करे सभिनी खे हिकिड़े निज़ाम तहत खयो वञे न सॼे सिंध में।
ऐं जेको तव्हां एहतजाज कयो उन जी ॻाल्हि कई या हाणे जेको तव्हांजो अॻियां जी जेका हिकमत अमली हूंदी उन जे बारे में बि तव्हां ॿुधायो त अव्हांखे इन जो फ्यूचर छा थो नज़र अचे, छा मुस्तक़बिल नज़र अचे पियो? तो मैडम असां त हाणे 5 साल थिया आहिनि मुसलसल, हालांकि त असां सेक्रेटरीट अलाए किथे किथे इन्हनि वटि साईं सदाकल साहिब ॾे विया आहियूं, काफ़ी मिनिस्टर MP आहिनि ॾे। हाणे असां इंशाल्लाह तयारी करे रहिया आहियूं, कराची जो रुख कंदासीं, वज़ीर आला हाउस जो दरवाज़ो खड़काईंदासीं, उते वेंदासीं, जी असां पंहिंजो मार्च वग़ैरह कंदासीं। जेके माज़ी में असांखे तशदुद कयो वियो, लाठी चार्ज कई हुई पुलिस जे हथां, छो त असां पढ़ियल लिखियल नौजवान हिकिड़ो कलम खणी पंहिंजे हक़ वठण था अचूं। असां हिते बिल्कुलु पुरअमन तरीक़े सां असांजे मथां माना सम्झो हज़ार जे तादाद में नफ़री घुराए करे ऐं उते प्रेस क्लब वज़ीर आला माना हिकिड़ो चवंदा रेड ज़ोन ठाहे करे ऐं उते बीहारे तशदुद लाठी चार्ज आसूबे जा ऐं पाणी माना किनी घुराए करे ऐं असांजे मथां उहा चार्ज कई थी वञे। ऐं उन खां बाद असां त पुरअमन तरीक़े सां वेंदा रहंदा हुआसीं। असां पकिड़े करे 3 थाणनि ते असांखे नौजवाननि खे ऐं न्याणियुनि खे 3 सालनि जो हिकिड़ो अटली मैदान, ॿियो क्लफ्टन में, ॿियो दरख्शा थाणे ते असांखे उते पकिड़े करे जेल में विधो वियो राति राति। पोइ उन खां बाद 2 ॾींहं असांखे थाणनि में जेलनि में रखियो वियो। असांजे मथां एफआईआर कटी वई 148, 147, 119 कलम हया विया त बाबा ही लठूं ऐं ही अलाए छा छा खणी आया। असां अचूं था पुरअमन तरीक़े सां एहतजाज करण, असां हक़ घुरनि था अचूं न सिध हुकूमत खां। त बाबा तव्हां बिटो निज़ाम ठाहियो आहे, बिटो निज़ाम ठाहे करे तव्हां हार्ड एरिया डिक्लेयर कया आहिनि, तव्हां उन्हनि खे तव्हां 32 वारनि खे 33 वारनि खे तव्हां 21,000 नौकरियूं उन्हनि खे मास्टर भर्ती करे चुका आहियो अधु सिंध खे, ॿी अधु सिंध खे तव्हां नज़र अंदाज़ कयो आहे। उहो हक़ घुरण आया, उन हक़ घुरण खां ॻाल्हियूं ॿुधण खां बावजूदि असांखे माना एफआईआर कटे करे ऐं मथां कयो। पोइ असां उहा त केस ख़तमु थी चुका आहिनि, उहो क्लास थी चुको आहे। बहरहाल असां हींअर इनशाला पूरी सिंध मां असांजी कैंपेन हले थी पई। इनशाला कुझु अरसे खां बाद असां कराची जो रुख कंदासीं। इहे गाॾी वाॾियूं भरे असां फुल क्राउड सां असां पंहिंजे कराची में हक़ वठंदासीं ज़रूरु, छो त ॿियो निज़ाम नाइंसाफ़ी थी आहे असां सां। ठीकु आहे दीदार हुसैन, वॾी महिरबानी अव्हां जी। नाज़रीन, दीदार हुसैन असां सां गॾु हुया, जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जा अॻवान हुया। उन्हनि जो चवणु हुयो त असां सां नाजाइज़ी कई पई वञे, हुकूमत खे बिटो मयार न रखणु खपे। बिटो मयार आहे असांजे तालीम जे निज़ाम जो, जेके असां स्टूडेंट्स आहियूं, FIR असां ते कटियूं वञनि थियूं, असां ते लाठी चार्ज कई वञे थी, असांखे गिरफ़्तार कयो वञे थो, जंहिंसां ज़ाहिर आहे स्टूडेंट्स जेके आहिनि, जेके उम्मीदवार आहिनि, जेको अॼुकल्ह असांजो जेको नौजवान आहे उन ते छा असर पवे थो, ज़ाहिर आहे उहो मायूसी जो शिकार थिए थो ऐं पोइ असांखे ख़ुदकुशी ऐं इन टाइप जा वाक़िया नज़र अचनि था। ऐं नाज़रीन, इन सां गॾु हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जे बारे में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं त सिंध जो तालीमी निज़ाम किथे बीठल आहे। इन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदा क़ासिम सोढर साहब, जेके तालीमदान आहिनि, ऐं उन्हनि खां इहो सवाल कंदासीं त सिंध जे तालीमी निज़ाम में आख़िर कहिड़ा फ्लॉज़ आहिनि, कहिड़ियुनि शयुनि जी बहितरी जी ज़रूरत आहे। अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम अस्सलाम। सर, मुंहिंजो पहिरियों सुवाल अव्हां खां इहो हूंदो त सिंध जो जेको तालीमी निज़ाम आहे उहो असांखे किथां खां बि बहितरीअ तरफ़ वेंदे नज़र नथो अचे, कहिड़ा फ्लॉज़ आहिनि ऐं कहिड़ियूं शयूं अञा बहितर थी सघनि थियूं? अच्छा, ॾिसो हाणे एजुकेशन सिस्टम में असां जेकॾहिं शुरू खां वठी ॾिसंदासीं न प्राइमरी सतह खां, त उतां खां ई असांखे फ्लॉज़ नज़र अचनि था। छो त जीअं हिकिड़ो मशहूरु आहे त कंहिं बि इमारत की हुनजो जेकॾहिं बुनियादी ग़लति हूंदो डेफिनेटली अॻियां जेको आहे उहा इमारत घणो वक़्तु जटा कोन करे सघंदी आहे। त हिकु त ॾिसो असां वटि प्राइमरी सतह ते तमामु वॾे पैमाने ते तव्हांखे स्कूल्स बंदि मिलंदा ऐं उन खां पोइ हींअर कुझु सालनि खां कुझु बहितरी नज़र आई, जॾहिं असांखे सखराई यूनिवर्सिटी तरफ़ां टेस्ट वरिती वई ऐं मेरिट जे बुनियाद ते जेको आहे नौजवाननि खे उते इंडक्ट कयो वियो। पर उनजे बावजूदि बि अनफॉर्चुनेटली अञा छा थो थिए त काफ़ी हद ताईं अहिड़ा जेको आहे इलाइक़ा आहिनि जिते उहे प्रॉपर नमूने स्कूल्स न हली सघिया आहिनि। ठीकु आहे, उनजा डिफरेंट रीज़न्स आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि हुते सभ खां पहिरीं रिस्पॉन्सिबिलिटी गवर्नमेंट जी अचे थी, उन खां पोइ जेके उतां इलाइक़े जा जेके आहिनि चूंडियल नुमाइंदा आहिनि या ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि या इवन ख़ुदि सिविल सोसाइटी आहे, उतां जी जेका कम्युनिटी आहे उहे उन्हनि जी ओनरशिप वग़ैरह हुजणु घुरिजे, उहो जेको हिकिड़ो प्रॉब्लम अचे थो।
उन सां गॾोगॾु जेके थोरो असां मथे लेवल ते वरी हलूं था, जीअं कॉलेज सतह ते ॾिसूं था त कॉलेज सतह ते अनफॉर्चुनेटली थिए छा थो, जेको गवर्नमेंट सेक्टर जा जेके कॉलेजिस आहिनि उन में तव्हां ॾिसंदव त पढ़ाई वारा मामला परे परे ताईं तव्हांखे नज़र कोन ईंदा। हाली कुझु शहरनि जे अंदरि तव्हांखे कुझु बहितरी नज़र ईंदी, अदरवाइज़ बाक़ी जेको मेजॉरिटी आहे स्टूडेंट जी उहो तव्हांखे जेको आहे महरूम नज़र ईंदी। ऐं पोइ छा थो थिए, उन नतीजे तौर ते असां जेको आहे न 9th खां वेंदे करे इंटरमीडिएट ताईं कापी कल्चर जी धूम लॻी पई आहे, ऐं उन सॼे जेको आहे प्रोसेस जे अंदरि शयूं हलनि थियूं, को बि सिखण वारो जेको मरहलो आहे उहो असांखे नज़र कोन थो अचे। ऐं बाक़ी जेके थोरा घणा जेके मथे क्लास जा आहिनि पंहिंजो माण्हू आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि खे ओ लेवल ऐं ए लेवल कराइनि था, प्राइवेट स्कूल्स में मोकिलीनि था, कॉलेजिस मोकिलीनि था, ठीकु आहे, त उनजे हिसाब सां। पर मेजॉरिटी सेगमेंट ऑफ सोसाइटी जेका आहे, जेको हेठे क्लास सां तालुक़ु रखे थो या जेको आहे न लोअर मिडिल क्लास या मिडिल क्लास जो जेको माण्हू आहे उहो अनफॉर्चुनेटली उहो अफोर्ड करे कोन थो सघे, त उहे इहे सॼा जेको हुनजे अंदरि असांखे शयूं नज़र अचनि थियूं। ईअं जेकॾहिं थोरो वरी असां मथे हलूं था हायर एजुकेशन में, जेकॾहिं ॾिसंदासीं यूनिवर्सिटी सतह ते, यूनिवर्सिटी जो तइदाद बि काफ़ी वधियो आहे। माना इहो असां जेकॾहिं 2000 ऑनवर्ड्स असां ॾिसूं HEC ठाही वई, त HEC खां पोइ हिकिड़ो वॾो तइदाद आहे। हुन में जेकॾहिं यूनिवर्सिटी न आहे त एटलीस्ट यूनिवर्सिटी जो कैंपस तव्हांखे हर डिस्ट्रिक्ट जे अंदरि मिले थो। पर अगेन वरी उहो सवाल अचे थो क्वालिटी एजुकेशन जे हवाले सां, जेको उहो असांखे एज सच जेकॾहिं असां कंपेयर कयूं ॿियनि मुल्कनि सां, या इवन ख़ुदि जेको आहे न पंहिंजे मुल्क जे अंदरि बि जेकॾहिं इस्लामाबाद सां असां कंपेयर कयूं या जेको लाहौर जा इदारा आहिनि उन सां कंपेयर कयूं, त उन में बि असां जेको आहे न काफ़ी हद ताईं अनफॉर्चुनेटली असां पोइते आहियूं। त मुंहिंजे ख़्याल में हुन में सभ खां पहिरीं जेका रेस्पॉन्सिबिलिटी आहे उहा गवर्नमेंट जी आहे। गवर्नमेंट खां पोइ असां सभु हुननि जा ज़िम्मेवार आहियूं जेके हुनखे जी ऑनरशिप नथा वठूं, ऐं हर को इन कोशिशि में आहे त हुनजो जेको ॿारु आहे उहो कंहिं प्राइवेट या सुठे स्कूल में पढ़े। सभु जेकॾहिं असां प्राइवेट स्कूल जी ॻाल्हि कयूं था, जी तव्हां बि ॻाल्हि कई त हर माण्हू प्राइवेट स्कूल बि अफोर्ड नथो करे सघे, ऐं असांजो जेको तबिको आहे उहो इलाही पुठिते पयल आहे ऐं नथा अफोर्ड करे सघनि, इलाही ॻरियूं फीसिस आहिनि प्राइवेट स्कूल्स जूं। पोइ छो न जेकॾहिं जेके माण्हू इहो सोचनि था त प्राइवेट स्कूल में, छो जो उन्हनि जो जेको पैटर्न आहे पढ़ाइण जो उहो थोरो चेंज आहे, मुख़्तलिफ़ आहे, ज़ाहिर आहे ॿाहिरें मुल्क सां त कंपेयर नथो करे सघिजे, पर काफ़ी हद ताईं बहितर आहे। पर जेको गवर्नमेंट स्कूल्स आहिनि उन्हनि जो जेको पैटर्न आहे उहो अञा ताईं चेंज न थी सघियो आहे। हींअर AI जो दौरु आहे ऐं असां जेको सोचे हर शइ इंतिहाई ईज़ी थी वई आहे, पर उनजे बावजूद बि असां जेकॾहिं पंहिंजा स्कूल्स ॾिसूं, गवर्नमेंट स्कूल्स ॾिसूं, ऐं जेकॾहिं ॻाल्हि कयूं जेके ॿारहाड़ी वारा इलाइक़ा आहिनि, शहर आहिनि, उते जेकॾहिं तव्हां स्कूल ॾिसो त हिकिड़ा त तव्हांखे स्कूल घूस स्कूल नज़र अचनि था, उते टीचर्स बि मौजूदु न आहिनि, उन्हनि जो स्ट्रक्चर बि न आहे ठहियलु प्रॉपर तरीक़े सां, बिल्डिंग सिर्फ़ु ठहियलु आहिनि ऐं उते टीचर्स ॿारनि खां कमु कराइनि पिया। पर हू पंहिंजे निसाब में तब्दीली आख़िर छो नथा आणनि, छो जो निसाब जेकॾहिं चेंज थिए ऐं थोरो जेको स्कूल आहे उनजो निज़ाम चेंज थिए ऐं तालीमी निज़ाम खे जेकॾहिं बहितरीअ तरफ़ वठी वञे त अहिड़े क़िस्म जी छो असां वटि का तब्दीली नथी अचे? ॾिसो, हिन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा हिकिड़ी विल खपे। हाणे जीअं तव्हां प्राइवेट स्कूल जो मिसाल ॾिनो न, प्राइवेट स्कूल उहो पंहिंजो पाण खे हर ॾींहुं बहितर इनजे करे उहे कनि था छो उहो कैम्ब्रिज जो जेको आहे न उहो निसाब खणी ईंदा, ॿियूं डिफरेंट शयूं खणी ईंदा, छो त कॉम्पिटिशन आहे उते, ऐं हुनखे ख़बर आहे त जेकॾहिं असां जेको हुनखे बहितरी तरह न हलाईंदासीं त ॿियो स्कूल जेको असांखां अॻियां निकिरी वेंदो, डेफिनेटली उहो माण्हू हुन तरफ़ हलिया वेंदा, पोइ असांजो जेको बिज़नेस आहे हुनखे धकु लॻंदो। पर गवर्नमेंट सतह ते छा थो थिए, थोरी देरि पहिरीं मूं चयो त हिकिड़ो त विल ऐं ॿियो हुन सां गॾु हिकिड़ी ऑनरशिप जी ॻाल्हि आहे तव्हांखे, ऐं बिल्कुलु तव्हां ॾाढो जेको आहे न ज़बरदस्त पॉइंट हिन में रेज़ कयो आहे जेको निसाब जे हवाले सां। त असां वटि जेके तव्हां निसाब ॾिसंदव त उहो माना ॾहाका पुराणो निसाब आहे जेको अॼु ताईं उहो ई कंटिन्यू हले थो। हालांकि केॾो दौरु तब्दील थी चुको आहे AI जी, जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे त एक्ज़ैक्टली ही नओं दौरु आहे, ऐं हिन नए दौर जे अंदरि इवन हीअ जेके हींअर सखराबी यूनिवर्सिटी जा जेके टीचर्स आया या जेकर हुननि जॉइन कयो आहे, त उहे नौजवान कंहिं हद ते चई सघूं था त मतिलबु हुनखे नो हाउ आहे त AI वग़ैरह टूल्स कीअं यूज़ कजनि, या जेका टीचिंग फिलॉसफी आहे जेका चेंज थी आहे त उनखे जेको आहे न कीअं अॻिते वधाइजे, छा कजे। पर अञा ताईं जेके मेजॉरिटी ऑफ टीचर्स आहे जेके हिन खां पहिरीं जेके मौजूदु हुया, त उन्हनि खे उन AI वग़ैरह जे हवाले सां घणी का ख़बर बि कोन्हे का, त उनजे करे छा थो थिए, हिकिड़ो तमामु वॾो जेको नॉलेज गैप रहिजी थो वञे ऐं असां बाक़ी दुनिया सां कॉम्पीट करे कोन था सघूं। इन में गवर्नमेंट जो कमु आहे, गवर्नमेंट ईअं करे सघे थी त मिसाल जे तौर ते जीअं हाणे इहा टेस्टनि वरिती ऐं ईअं नौजवान खे ॾिना थो, त ईअं करे हींअर त इहे जेके साॻी शइ कनि ऐं हर स्कूल खे फैसिलिटेट कनि, उते कंप्यूटर लैब्स हुजनि, ॿियूं शयूं हुजनि, इंटरनेट हुजे, जदीद दौर जूं जेके बि सहूलियतूं आहिनि उहे सभु जो सभु मुयसरु हुजनि उते, ऐं ईअं ई इक्विप्ड हुजनि टीचर्स विद द न्यू टेक्नोलॉजी जेके उते वेही करे हुनखे जेको आहे पढ़ाइनि हेठि लेवल ते आणनि, तॾहिं वञी करे का तब्दीली अची सघे थी। अदरवाइज़ त डेफिनेटली इहो हिकिड़ो जीअं तव्हांजे मुताबिक़ त नंढिड़ो तइदाद आहे जेको एलीट क्लास जो माण्हू आहे जेको प्राइवेट स्कूल ताईं वञे थो, बाक़ी मेजॉरिटी महरूम आहे, इहो इशू रहे थो।
बिल्कुल जेकर असां हिते इहा बि ॻाल्हि कयूं त मेरिट ते कामयाब थींदड़ जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे बर वक़्तु नौकरियूं बि नथियूं ॾिनियूं वञनि ऐं उहे असांखे हमेशह एहतजाज कंदे नज़र अचनि था त इन सां जेको उन्हनि जी मेंटल हेल्थ आहे उन ते कहिड़ो असरु पवे थो ऐं उन्हनि जे फ्यूचर ते कहिड़ो असरु पवे थो? ॾिसो हुनजो वॾे वॾो मिसाल हिन वक़्तु सिंध पब्लिक सर्विस कमीशन तव्हांजे साम्हूं आहे त कीअं नौजवान पंहिंजे हिसाब सां हड़ावड़ा करे हुननि एहतजाज कया, ठीकु आहे, सॼियूं शयूं हुननि जे माना आहिनि, सभिनी रिपोर्ट बि कयो आहे हुन शइ खे। हाणे ॾिसो हिकिड़ो त यूथ बल्ज आहे पूरे पाकिस्तान जे अंदरि, मोर देन 65% जेका पॉपुलेशन आहे उहा यूथ ते आहे ऐं अनएम्प्लॉयमेंट जो रेशो तमामु घणो आहे, ठीकु आहे। त हाणे उनजे हिसाब सां छा थींदो त हिकिड़ो प्रॉपर नमूने तव्हांखे एजुकेशन कोन मिले ऐं हिकिड़ो तव्हांखे क्लास सिस्टम नज़र अचे पूरो त जेको अमीर जो ॿारु आहे उहो कंहिं सुठे स्कूल वग़ैरह कॉलेज यूनिवर्सिटी वञे, जेको आहे ॿियो न पढ़ी सघे। वरी जॾहिं उहो पंहिंजी कोशिशि त महिनत त जेकॾहिं को नौजवान निकिरे थो डिग्री खणी करे त उन खां पोइ नौकिरी लाइ वरी हुनखे धिका थाबा खाइणा पवनि, उहो छा थींदो, उहो फ्रस्ट्रेशन में वेंदो, ठीकु आहे। हुन खां पोइ उन नतीजा निकिरनि था, ख़ुदकुशियूं थियनि थियूं, ॿिया मामला थियनि था। त इहो ॾिसो ऐं नौजवान अवांखे छा थो लॻे त जेको सिंध जो पढ़ियल लिखियल नौजवान आहे जेको ज़ाहिर आहे पढ़ी निकिरे थो, डिग्री खणे थो, महिनत करे थो, ॾींहुं राति ॾिए थो पढ़ाई खे ऐं पंहिंजे फ्यूचर खे सेट करण लाइ ॾिए थो ज़ाहिर आहे, ऐं पर पोइ तव्हांखे छा थो लॻे त उहो सिंध जो पढ़ियल लिखियल नौजवान आख़िर केसि ताईं एहतजाज कंदो रहंदो, रोडनि ते वेठो रहंदो? ॾिसो अनफॉर्चुनेटली हाणे हुन वटि ॿियो को रस्तो बचे कोन थो न। हाणे जेकॾहिं उहो मेरिट वारो हिसाब किताब हुजे त तमामु वॾा ज़बरदस्त क़िस्म जा नौजवान असां वटि महिनती वेठा आहिनि जेके जेको महिनत सां डिग्रियूं करे आया आहिनि ऐं उन्हनि खे जेकॾहिं उहो हिकिड़ो त चलो ताज़ो हिकिड़ो बयानु बि आयो एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह साहिब जो 2 या 3 ॾींहं पहिरीं, एजुकेशन सेक्टर जो कमु इहो न आहे जेको असां नौकरियूं ॾियूं, असांजो कमु आहे तालीम ॾियणु, या इवन हालो असां इहा बि ॻाल्हि मञूं था त हर साल हिकिड़ो लखनि जे तादाद में नौजवान जो तइदाद आहे जेको इन थिए थो जॉब मार्केट जे अंदरि, या गवर्नमेंट लाइ पॉसिबल कोन हूंदो आहे सभिनी खे नौकरियूं ॾियणु, पर जेतिरियूं तव्हां नौकरियूं ॾेई सघो था, प्रोड्यूस करे सघो था, ठीकु आहे, उहे घटि में घटि मेरिट ते त ॾियो न। उनजे अंदरि बि जेकॾहिं हिकिड़ी बाज़ार लॻियल हूंदी, रेट लिस्ट लॻी पई हूंदी, उन त तव्हां करोड़नि में जेको आहे नौकरियूं तव्हां विकिरो कंदव, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजी पहुच हूंदी उहे नौकरी वठंदो, त उन खां पोइ जो नौजवान छा कंदा, पोइ नतीजो तौरु इहो ई थिए थो। अॼु बि जेको डिसीजन आयो आहे कोर्ट जो, कोर्ट खे जेको आहे उन डिसीजन जे ख़िलाफ़ हींअर स्टूडेंट मैदान ते आहिनि ऐं सोशल मीडिया ते हिकिड़ी कैंपेन हले थी पई त बाबा हीअ छा आहे, माना हिकिड़ी कोर्ट आहे फ़ैसिलो ॾिए थी त ॿीहर जेको कापियूं चेक करायो, वरी जेका आइनी अदालत आहे इस्लामाबाद जी उहा चवे थी न इहो जो कलदम आहे सॼियूं शयूं हुन जेको आहे कापीज़ वग़ैरह चेक न थींदियूं, जीअं प्रोसेस आहे हुनखे हलायो। त अनफॉर्चुनेटली पोइ नौजवान वटि इहो ई रस्तो आहे त वञी करे जेको आहे रोड ते वेहे थो, एहतजाज करे थो, रोड ब्लॉक करे थो। बिल्कुलु, ऐं इन सभिनी में सफ़र सिर्फ़ु हिकिड़ो उहो ई माण्हू करे थो जेको अॼु जो नौजवान आहे, पोइ उन में केतिरा ई नौजवान ख़ुदकुशियूं कनि था, इहो बि उन्हनि जो रीज़न आहे ख़ुदकुशी जो, ज़ाहिर तंग थियनि था, एहतजाज कनि था, उन्हनि जा मुतालबा नथा मञा वञनि था। ऐं सर जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं, जी तव्हां बि ॻाल्हि कई त जेकॾहिं हुननि इहो बयानु ॾिनो आहे त हुननि जो कमु सिर्फ़ु तालीम ॾियणु आहे, त ठीकु आहे तालीम तव्हां ॾियो था, पर मेरिट जे बेसिस ते तव्हां ॾियो, उहा उन्हनि खे जेको जेतिरा उहे अहल आहिनि उन्हनि खे उहा शइ ओतिरी मिले थी या नथी मिले। ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं असां तालीमी निज़ाम जी ॻाल्हि कयूं त उनमें ट्रांसपेरेंसी त अव्हांखे केतिरी नज़र अचे थी ऐं केतिरी बहितरी जी ज़रूरत आहे? ॾिसो गवर्नमेंट सेक्टर जे हवाले सां ट्रांसपेरेंसी अनफॉर्चुनेटली असांखे नज़र नथी अचे। हिकिड़ी मां सम्झंदो आहियां सिंध जी हिकिड़ी ख़ुशकिस्मती आहे त जेका बजट आहे एजुकेशन सिंध जी उहा माना तमामु वॾी बजट आहे ऐं काफ़ी ताईं लैप्स थी वञे थी, पर उनजे बावजूदि उहा उन माना में ख़र्च नथी थिए। सिर्फ़ु इहो आहे तव्हांखे ट्रांसपेरेंसी सां गॾोगॾु हिकिड़ी बिल आणणी आहे। बिल जे ज़रिए इहो थींदो त तव्हां मसलन ॾिसो जेकॾहिं टीचर्स तव्हां जीअं HST ऐं PhD उहे तव्हां मुक़ररु करे सघो था मेरिट ते, त साॻियो कमु सिंध पब्लिक कमीशन सां छो कोन थो थिए या ॿियनि इदारनि सां छो कोन थो थिए त जेको नौजवान मेरिट ते अचे थो अॻिते वधे। ट्रांसपेरेंसी माना अनफॉर्चुनेटली हींअर आहे कोन, पर गवर्नमेंट खे सोचणो पवंदो, ट्रांसपेरेंसी आणणी पवंदी, अदरवाइज़ यूथ बल्ज वारो मामिलो मज़ाक न आहे। असां जेको आहे न नेपाल में कंडीशन ॾिठी आहे, असां बांग्लादेश जे अंदरि ॾिठी आहे, इवन हीअं ताज़ो कॉकरोच पार्टी जेका जनता पार्टी ठही पंहिंजे इंडिया जे अंदरि उहा बि असां ॾिठी आहे। हिन यूथ बि ज़ाहिरी ॻाल्हि हुन कुझु आहे छा विञाइण लाइ, ठीकु आहे, कुझु बि कोन्हे को। त हुन खां पोइ जॾहिं उहे मैदान ते लहनि था त पोइ तोड़ फोड़ थी थिए, पोइ समाज इंतिशार तरफ़ वञे थो, पोइ ॿियूं शयूं वञनि थियूं। इहे गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे हिन हवाले सां। बिल्कुलु, ऐं जेकॾहिं असां तालीमी निज़ाम जी ॻाल्हि कयूं त तालीम खाते में कॾहिं असां ॾिसूं था त हार्ड एरियाज़ में मार्कुनि जी रिआयत ॿुधूं था, ऐं वरी कॾहिं इहो ॿुधूं था त जॾहिं एहतजाज थियनि था या कहिड़ो इशू थिए थो त मार्कुनि खे घटायो वञे थो ऐं क्राइटेरिया घटि कई वञे थी। त अव्हांखे छा थो लॻे, जीअं मूं पहिरीं बि कोट कयो त AI जो दौरु आहे, दुनिया जेको सो उन खे नयूं टेक्निक्स इस्तेमालु करे पई, ऐं असां वटि हिते जेको स्टूडेंट 80 मार्कूं बि खणे थो उन खे बि पास कयो वञे थो, त इन लाइ
का हिकिड़ी ख़ासि क्राइटेरिया न हुजणु खपे, छो जो टीचिंग हिकु अहिड़ो शोबो आहे जंहिंमें तव्हां हज़ारे लखे करोड़े ॿारनि जो मुस्तक़बिल संवारियो था ऐं जेके से मुस्तक़बिल जा महिमार उतां खां पढ़ी करे निकिरनि था, उते जेकॾहिं तव्हां मार्कुनि जो क्राइटेरिया 33 रखो था, जेकॾहिं हार्ड एरिया आहे त 33 रखो था ऐं जेकॾहिं कोई अहिड़ो इलाइक़ो आहे उते 40 मार्कूं रखो था, त इहो हिते इन में अव्हांखे का बहितरी नज़र अचे थी या तव्हांखे इहो फेयर सिस्टम लॻे थो? अच्छा, हाणे हिन में सभ खां पहिरीं ॾिसो जेको टेस्ट जो जेको पैटर्न आहे न, इहो बि काफ़ी ताईं हिकिड़ो सवालिया निशान आहे हिन ते बि। मसलन तव्हां हिकिड़े ई क़िस्म जी टेस्ट तव्हां सभिनी कैंडिडेट्स खां वठो था ऐं उनजे अंदरि न को हुन एजुकेशन सां रिलेटेड सवाल आहिनि, बीएड वग़ैरह एमएड सां रिलेटेड सवाल हुजनि न, त टीचिंग फिलोसॉफी छा हूंदी, कीअं हूंदो, बल्कि हुन खां एसेज लिखाया वञनि त हू कीअं पढ़ाईंदो, छा कंदो, उहा शइ असांखे कोन थी मिले, ऑब्जेक्टिव टाइप आहे। पर हलो जेका बि आहे हुनजे हिसाब सां असांखे टेस्ट जो वरी सम्झ में अचे थी। हाणे जेको ही तव्हां 33-40 मार्कुनि वारो चओ था न, इहो हिकिड़ो इक्विटी जो फार्मूलो हूंदो आहे जेको माना फेडरलिज्म जे कॉन्सेप्ट में हूंदो आहे, बक़ाया जॻह ते डिफरेंट जॻह ते हूंदो आहे। उनजे ॾिसो हाणे हिकिड़ो जेको नौजवान आहे उनखे तालीम मिली जेको आहे पुठिते तरह हिकिड़े इलाइक़े जे अंदरि आहे, उहो प्राइमरी हुनजी मज़बूत न आहे ऐं उते वेही करे हुन तालीम हासिल कई आहे, त उनखां पोइ जेकॾहिं हुन लाइ क्राइटेरिया 33 जो आहे ऐं जेको हिकिड़ो शहर में सुठनि जॻह ते पढ़ियो आहे, स्कूल में पढ़ियो आहे, उहो जेकॾहिं 40 क्राइटेरिया आहे, त मुंहिंजे ख़्याल में इन में ख़राबी कोन्हे का इन शइ में। पर इहो ज़रूरु करणु घुरिजे त जॾहिं उहो टेस्ट पास करे थो त तेसि ताईं हुनखे स्कूल में तव्हां एज़ अ टीचर न मोकिलियो जेसिताईं हुनजी ट्रेनिंग प्रॉपर तव्हां नथा करायो। प्रॉपर ट्रेनिंग करायो, टीचिंग मेथडोलॉजी हुनखे सेखारियो, सॼा मामला थियनि। जॾहिं तव्हां पाण सेटिस्फाइड हुजो त हाणे ही जेको आहे माण्हू वञी करे स्कूल जे अंदरि सुठे नमूने पढ़ाईंदो, त उनखां पोइ तव्हां हुनखे एज़ अ टीचर चार्ज ॾियो त वञी करे उहो पढ़ाए, त जीअं नौजवाननि जो ॿारनि जो जेको आहे फ्यूचर उहो बर्बाद न थिए। बिल्कुलु ईअं ई आहे सर। जेकॾहिं असां IBA टेस्ट पास साइंस टीचर्स जेके आहिनि, जेके हिन वक़्तु एहतजाज कनि पिया, उन्हनि जी ॻाल्हि कयूं त उन्हनि जो फ्यूचर छा था ॾिसो? ॾिसो हाणे हिनजे अंदरि बि हिकिड़ी स्ट्रगल तमामु वॾी आहे हुननि जी, उहो कराची ताईं बि हाणे डिफरेंट शहरनि जे अंदरि हुन एहतजाज कयो आहे। हींअर ताज़ो ताज़ो ही जेको बयानु आयो साइंस टीचर जे हवाले सां, या जेके 55 मार्कुनि ते जेके पास आहिनि, त उहो बि हालांकि उहो कोर्ट जो मामिलो आहे, गवर्नमेंट जो, छो त असां हुनखे उनजे हिसाब सां रुजू कंदासीं कोर्ट सां, हुन खां पोइ जेको असां डिसीजन वठंदासीं। पर मुंहिंजे ख़्याल में त ॾिसो की नौजवान हींअर मौजूदु आहिनि असां वटि, जेको आहे जीअं मूं सवेर में चयो त एॾो वॾो तइदाद आहे ऐं उन्हनि जे करे मार्कूं खणी करे पास थिया बि आहिनि ऐं हू विलिंग बि आहिनि त हू पढ़ाइनि, ठीकु आहे। त उनजे बजाए जो तव्हां पुराणनि टीचर्स ते तव्हां रिलाए कयो 100%, चलो हुनखे तव्हां कढी कोन था सघो, जेसिताईं रिटायर थियनि था तेसिताईं भली पढ़ाइनि, पर घटि में घटि नवां जेके चेहरा आहिनि, नौजवान आहिनि, जेके हुन AI सां जेको आहे इक्विप्ड आहिनि, उन्हनि खे तव्हां मौक़ो ॾियो त उहे वञनि उन्हनि स्कूल जे अंदरि, भली जो को टीचर थी करे वञी करे पढ़ाइनि। इहो असांजी सोसाइटी लाइ फ़ाइदेमंद शइ आहे, जेको नुक़सानकार न आहे। ऐं गवर्नमेंट वटि उहे सभु वसीला मौजूदु आहिनि, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो ठीकु ठाक क़िस्म जी बजट आहे। ईअं कोन्हे त जो आहे गवर्नमेंट वटि पैसा न आहिनि त उनजे करे मजबूर आहियां, चओ पैसा आहिनि, सभु कुझु आहे, त उनखे तव्हां जेको आहे मेरिट खे साम्हूं रखी करे जेके बि आहिनि आहिनि त उन्हनि खे तव्हां सभिनी खे मोकिलियो, त उहो जेका स्ट्रगल कनि था उहो जाइज़ स्ट्रगल आहे उन्हनि जी। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे सर। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त नौजवाननि जो जेको तालीमी निज़ाम आहे उन्हनि तां एतबार खॼी वियो आहे, त उन्हनि खे जेकॾहिं एतमाद करण लाइ आख़िर असांखे अहिड़ा कहिड़ा अमली क़दम खणणा पवंदा, ऐं उन खां अलावा जेकॾहिं आउं तव्हां खां पुछां त तव्हांजी नज़र में अहिड़ो कहिड़ो सुधारो ज़रूरी आहे जंहिंसां तालीम खां पोइ नौजवाननि खे तकिड़ो रोज़गार मिलंदो ऐं यकीनी रोज़गार मिलंदो? ॾिसो, यकीनी रोज़गार लाइ ॿ शयूं ॾाढियूं इंपॉर्टेंट आहिनि। हिकिड़ो त जेको तव्हां हिन वक़्त खां वठी जेको पढ़े थो असांजो ॿार, उनखे सही माना में एजुकेशन ॾियो, ठीकु आहे। उहो उन माना जदीद दौर जे तक़ाज़ानि मुताबिक़ उहा एजुकेशन हुजे, त जीअं सुभाणे खां पोइ उहो कॉम्पीट करे सघे, ऐं कॉम्पिटिशन जे बुनियाद ते जेकॾहिं उनखे पोइ बि उनखे नज़रअंदाज़ कयो थो वञे त पोइ भली उहो एहतजाज वग़ैरह करे। ख़ाली ब्लैकमेलिंग वारो जेको आहे धंधो बि न हुजणु घुरिजे। हिकिड़ी जेको आहे इहा शइ आहे। ॿी इहा शइ आहे जेका मेरिट वारी असां बार बार चऊं था त ॾिसो ही ॿियो दौर आहे। ही जॾहिं माना माज़ीअ में तमामु घणियूं शयूं थियूं हुन पोइ जस्ट डिग्री ॾिसी करे हुनखां पोइ हुनखे माना टीचिंग जे बारे सां हुनखे ॾेई वेंदी हुई, जॉब ॾिनी वेंदी, इहे सभु शयूं हुयूं। उहो हुन वक़्त जी ज़रूरत थी सघे थी, हींअर हुन वक़्त जी ज़रूरत इहा न आहे। अॻु में असां वटि एतिरो तइदाद न हूंदो हुयो। मसलन मुशरफ जे टाइम पीरियड में असां वटि PhD जेके होल्डर्स डॉक्टर्स हूंदा हुया, उन्हनि जी तमामु घणी खोट हुई। हुन खां पोइ HEC हिकिड़ो प्रोग्राम कयो त भाउ तव्हां जेको आहे वञी करे भली दुनिया जहान मां PhD कयो। हाणे 36,000 PhDs आहिनि, अॼु जी रिपोर्ट आई आहे। ऐं 36,000 PhDs मां मेजॉरिटी उहे जेके बेरोज़गार लॻा वेठा आहिनि। छो बेरोज़गार आहिनि? जस्ट बिकॉज ऑफ लैक ऑफ मेरिट। त उहा मेरिट जी जॾहिं तव्हां लताड़ कयो था, ठीकु आहे, उनजो खोट आहे, उनजे करे शयूं थियनि थियूं, त उन मेरिट खे तव्हां जेको आहे वापसि आणणो पवंदो। हक़ीक़ी माना में जंहिंजो हक़ आहे उन्हनि खे हक़ु ॾियो। उनजो हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदो त जेका नौजवाननि में जेका बेचैनी आहे, उन बेचैनी खे बि तव्हां ख़तमु करे सघंदो। गॾोगॾु पंहिंजनि इदारनि खे बहितर बणाए सघंदो, समाज बहितर बणिबो, ठीकु आहे। इहो क्रेडिट तव्हां लाइ ई वेंदो, तव्हांजी गवर्नमेंट आहे, उन में रही करे जेको आहे मेरिट जो जेको आहे न हिकिड़ो क़दुरु कयो वियो आहे। महिरबानी सर।
महिरबानी टाइम ॾियण लाइ। कासिम सोडर साहब सां गॾु हुया जिन ॿुधायो त तालीमी निज़ाम में बहितरी अचण जी बिल्कुलु ज़रूरत आहे ऐं निसाब खे चेंज करण जी बि ज़रूरत आहे, छो जो असां वटि सदियुनि खां वठी हिकिड़ो ई निज़ाम हलंदो थो अचे ऐं निसाब हलंदो थो अचे जंहिंमें का बि चेंजिस कोन आयूं आहिनि ऐं जेके रोज़गार लाइ नौजवान एहतजाज कनि था, ज़ाहिर आहे उन्हनि वटि ॿियो को बि हल नथो बचे ऐं हू ख़ुदकुशी जी तरफ़ वञनि था, मायूस थी वञनि था। इन लाइ मेरिट जे बुनियाद ते फ़ैसिला कया वञनि ऐं जदीद तालीमी निज़ाम खे प्रमोट कयो वञे। अॼु लाइ एतिरो ई, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।